ठुलमा ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल जी जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदारूं। कमेटी के हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी जे क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी के क़त्ल की जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो वियो आहे। कमेटी की हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी जे क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहं अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। ख़बर आवाज़ से शेयर कई था। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल जी जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। कमेटी खे हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी जे क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं त ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी के क़त्ल की जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो वियो आहे। कमेटी के हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी के क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल जी जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। कमेटी खे हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी जे क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी के क़त्ल की जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो वियो आहे। कमेटी के हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी के क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। ठुल में मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल जी जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। कमेटी खे हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी जे क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी के क़त्ल की जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो वियो आहे। कमेटी के हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी के क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर ठुल में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी के क़त्ल की जांच लाइ इंक्वायरी कमेटी क़ाइम कई वई आहे। DIG लाड़काणो पारां IG सिंध जी हिदायत ते SSP शिकारपुर अमजद शेख ऐं SSP लाड़काणो डॉक्टर इमरान अहमद के इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कियो वियो आहे। कमेटी के हिदायत कई वई आहे त सदाम लाशारी के क़त्ल बाबति शफ़ाफ़ इंक्वायरी कराए 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे।